महकेर मां वडेरो भिंडी खान बाबा वडेरो भिंडी खान वडेरो भिंडी खान असा सब ॿुधाए ज़ाहिर कर पंहिंजा छा थी। अरे हिकिड़ो तओ आहे ॿियो तांगी आहे। भूतार हाँ फार्म भरण भरणो अलग कार दी थी काल ओके करे वठा। हेलो हाँ बाबा महकेर मां वडेरो भिंडी खान बाबा जी जी ना अचां पियो कमदार हाणे आयो ॿुधायो अथई फार्म भराइण अचां पियो अॼु। हाँ हाँ अचां पियो ओके 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 अच्छा गाॾी घुराए छॾ हलो फार्म भराइण गाड़ी साम्हूं अचे थी पई हलो तव्हां खचल तो हुए आयूं भूतार साईं चढ़ो चढ़ो अॻे चकर कॾहिं घुराए हिन चकर हलो सही आहे अच्छा ना भाई हां वडेरो भिंडी खान 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 आ रहा बता भी आ रहा ये करे हां बंद दो बंद इन्हें तो मानी आदम दीदी बंद दो मानी आदम दीदी बंद हेलो 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 ना वडेरो भिंडी खान वडेरो भिंडी खान हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। बाबा खैर काहे की अचण थियो आ। वगैरह बुधाई न खैर तो ना है ना हां फार्म भरवा फार्म वडेरो भिंडी खान जो फार्म भरबो पंहिंजे तक में फार्म भरनो वडेरो गोठ जो चलो बाबा फॉर्मेलिटी है फार्म में लिखणो पवंदो आ का जमीन अथी पंहिंजी को बंगलो अथी बाबा हर शइ अथव फार्म भर जमीन आहे पर हेड़ी थी वई आबाद ना है अरे जमीन छो ना है मूं वटि अल्लाह जो हल कंजा मूं वटि जमीन ना है लिखे 100 एकड़ जमीन आहे लिखे 100 एकड़ जमीन लिखे वडेरो नालो भिंडी खान वह चक्कर तो बुधा लो मैं भिंडी खान वडेरो भिंडी खान वडेरो भिंडी खान हाँ फार्म पूरो भर अच्छा को मच्छी जो फार्म गधन जो फार्म गधन जो तो जड़ा घोड़ा ही गधा होते बिठा अच्छा वाला पांचे मुल्क को सवा के बे मुल्क में का जगह बगैर को बंगलो ये मुल्क में रखंदो ही ना है भूतार अरे गोठा में बाहर निकलो ना फार्म भरा वाला किया है वो तू सब चढ़ियो ही अला किया यार एक के गालियो थन बाबा के लिखणो पवंदो आ फार्म में हर शइ जेकी शइ अथी पंहिंजी ज़ाहिर करे ॿुधाए ओ रिध गाल बुझत फार्म भर बुधा खटल में हुए हैं हिल में इंतखाबी निशान जो सोचो है न बुधाए ले कमदार बुधाए हे छा थो करे हे छा है ये छा है कौन सा दे यार बुझो चंपो इंतखाबी निशान बुझो ही हुंदो है चंपो आ समझो लो कर चंपो इंतखाबी निशान आ जो ऐं मिलंदो बि चंपो भरजियो ए मार कोई कड़ी कहानी तो लिखी सही कंदो अंगूठो हणदो आ इते मरो हां लगियो हाणे जेकी शइ थी सभु ज़ाहिर कई थी पंहिंजी हां हां जट बि का ज़ाहिर थिए त फार्म रद्द थी वेंदी मतलब फार्म भरजी हो न फार्म भरजी वियो बोल नहीं कमदार बोल नहीं फार्म तो भरजी हो फार्म हिते जमा थींदो हां हा बराबर भरजी तो हो न फार्म भरजी वियो फार्म में नहीं छानबीन थींदी पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं ऊ खड़े जोरा बा मुंह न उन जी छानबीन कर जोरा बा पाइंदो भी ना अच्छा अरे हर शे आ मुंह वटि चाहे के गाली हेला हेला फार्म तो भरे छा है हाली तुंहिंजो फार्म भरजी वियो आहे हां हा दिलि चाहे करे हलो मुबारक केर मुबारक हेलो कमदार तू ही भले रख मुबारक दे भूतार मुबारक नो खेल मुबारक हलो मुबारक नहीं ओए केड़ा गंजा वे आ सन ट्रॉफी दे नारो आना ही ट्रॉफी दे नारो हां ट्रॉफी दे नारो खेल जो नहीं ना नकल ये ट्रॉफी रो हेले तारे के नारा हणा ने वडेरो भिंडी खान वडेरो भिंडी खान अरे भी अबे सबनी है
वजीर भींडी खान, 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 वजीर भींडी खान।